मुल्क मुसलमानन जो ये मुल्क हले ही मोहम्मद जे कलमे जे सदके खुदा जो कसम न्याणन की का हैसियत न हुई न्याणन के चेहरों पूरी था पर अल्लाह जे रसूल चो हनी अल्लाकुम अला बनातिकुम पुटन जे जमण ते दुनिया मुबारक ॾींदव न्याणन जे जमण ते मां मोहम्मद पाण तव्हांखे मुबारक ॾेई असां वटि कलमे जी ताक़त खुदा जो कसम किरोड़े एटम बम मोहम्मद जे कलमे सां न पुॼी सघंदा अरे वरी इंडिया मस्ती पियो करे मौलाना फजल रहमान जो न मोदी ऐं नए अमरीकी सदर जे मुक़ाबले लाइ पाकिस्तान जो वज़ीर आज़म फजल रहमान जो हुजणु ज़रूरी आहे कायदे जमीयत कदम बढ़ाओ कायदे जमीयत तुझी जुर्रत खे नारे तकबीर छा कंदा माण्हू असांखे डिजड़ा ठॻीअ जो मुक्त करण वारी क़ौम असांखे थी ड्रेजारे खुदा जो कसम मां नए चीफ ते पंहिंजो पैगाम पहुचाए बजा जेकॾहिं इंडिया पाकिस्तान ते हमले जी जरूरत कई ऐं फजल रहमान अकल कई त मदद सम्झा 35 लख तालिब सिरनि जा कबर ॿधी पाक सां गॾिजी पाकिस्तान ते पंहिंजी जान क़ुर्बान करे ॾींदा हाणे हिकिड़ो नारो हणो पाकिस्तान जोर सां पाकिस्तान 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 खुदा जो कसम जमीयत वारा मुल्क जा सजण अथव हिनखे दुश्मन न सम्झो असांजी फौज सरहदुनि खे लड़ंदी आहे ये राति जो मुसल्ले ते रोई पंहिंजे मुल्क लाइ दुआऊं सजणनि खे दुश्मन था सम्झो वाणिया कंदा छा असांखे डिॼना मुसलमाननि जे वाणियनि जे पाड़े में बि मुसलमाननि जो छोकिरो तोहिरजे सभु वाणिया छोरा नंढा तोहर वारा रड़ियूं कंदा सॼो पाड़ो न कयो वाणिया छा हाणे मुसलमान केॾा ज़ालिम आहिनि केॾियूं रड़ियूं तो करे छॾनि से नथा वॾे वाणे छा चयो ज़ालिम बालिम कोन न सूओ